करबला में मारियो ज़हरा जो लाल बेगुनाह बन करबला में मारियो ज़हरा जो लाल बेगुनाह बन करबला में मारियो ज़हरा जो लाल बेगुनाह बन करबला में मारियो ज़हरा जो लाल बेगुनाह जुल्म कमायो कायनात जो गरीब हुसैन रोआरे तैया गाल थी वो गरीबा जे जो पोशकू जन्नत आयूं भेण जे खैमे का कुछ फासले ते लथो आ मुझो आका जे नेदे जे वारसा हुसैन ज़ीन छडिया इन जो नालो बुधन था मालिक इब्ने वहब अल्लाह लानत करे सिन नेदे जो वार कयो आ हुसैन ज़ीन ता लथो आ सैदन के रोवण वारो हुसैन ज़ीन ता इएं लथो आ जीअं नमाज़ी सजदे में वेंदो आ ज़ीन ता लहण महिल फरमाइनि था मुंहिंजूं भेणूं मूं ग़रीब जो आख़िरी सलाम लही वेठो आ अकबर जो बाबो या फरमाइन था हल मिलना सरिया सुरना आए कोई जेको मूं गरीब जी मदद करे आहे कोई जेको मुझे भेणुनि जा पर्दा बचाए या खैमे जे दर आवाज आए हुसैन तू निभा ज़ैनब जानी त शाम जानी ओ मुझा शहंशाह भा भेण ॾियूं दे गरीब न सदा तू त मुहरे नबूवत जो सवार हुसैन तू त उहो ज़ैना जेके मां चकियूं पी पी पालींदी हुई कंगी ॾींदे हिकु वार टुटी पवे अम्मा सॼो ॾींहुं रोए ओ मुझा बादशाह भा भेण ॾियूं दे गरीब न सदा या मौला फरमाइनि था आए कोई जेको मूंखे तयमुम जे लाइ मिटी ॾेई वञे मूंखे अल्लाह जी नमाज़ पढ़णी आहे इहो आवाज़ ख़ैमे में सकीना ॿुधो आहे मासूमा ख़ैमे मां मिटी खई आहे ख़ैमे खां ॿाहिरि आई आहे गॾु साइण फिज़ा हलंदी हलंदी बाबे जे बरज़ा जी बैयत मथे ते रखिजे थी बाबा परदेस धीअ जो सलाम मौला फरमाइनि था सकीना कीअं आई आहे बाबा तयमुम जे लाइ मिटी खणी आई आहे
बाबा नमाज पढ़ तुझी नमाज जो 1.25 लाख अंबिया के इंतजार सैदन के रोवण वारो पियो ऐं धीअ जी गुफ्तगू जारी आ जा उहो लही न आयो आ जे परदेस में ज़हरा जे धीउनि जा वार खोलाया हक़ल करे चवे तो हुसैन मूं ॾे ॾिस माशमरा हो मौला फरमाए तो इमाम के आलम गाफिल लाए ऊदो मुखे सुञाण मां हुसैन ई चवे तो हुसैन ॾुखे टेम ते धीअ छो घुराई अथई मौला फरमाइनि था ॾुखे टेम ते धीअूं घुराए बियूं न आहिनि पाण ई अची वेंदियूं आहिनि मौला फरमाइनि था मां फिज़ा सकीना के वठी वञ ही वॾो ज़ालिम सैदन के रोवण वारो साईं फिज़ा मासूमा के खयो आ जा हेॾो ज़रबूं शुरू थियूं आहिनि पहिरीं ज़रब हली आ हुसैन अल्लाह खे यादि कयो आ ॿी ज़रब हली आ भेण खेमा गा छॾे थी 70 कदम ते बीठी आ टी ज़रब हली आ हुसैन चयो आ नाना हाणे त राज़ी आ चौथी ज़रब हली आ मौला फरमाइनि था पास तुंहिंजे भेणुनि जे परदे जो अल्लाह हाफ़िज़ पंजी ज़रब हली आ नटियनि टिबो छॾियो आ धीअ ॾिठो छहीं ज़रब हली आ नटियनि टिबो छॾियो आ धीअ ॾिसंदी रही आ रोइण वारो जॾहिं 7 ज़रब हली आ मासूमा साल फिज़ा जे हथनि तां लथी आ टोली दी बाबे जे क़रीब आई आ ओरे चवे थी ज़ालिम न मार मुंहिंजे बाबे जो बच्चो जो कोई न आहे हो थोड़ी देर का बाद मुझो बाबो पानी मरी वेंदो सैदन के रोवण वारो हिन ज़ालिम मासूमा ते ज़ुल्म कयो आ मुंहिंजी साइण ज़मीन ते झणी आ तिरियूं टेके उथी आ ॿियो मस्तकू न लॻो अथसि नहरे अलकमा ॾे डोड़ी आ टोली दी चौथी वटे थी चाचा जेको बस लॻई तोला जल्दी आ मुंहिंजो बाबो अकेलो तो पियो पिसजे ओ चाचा हर ज़रब ते तुंहिंजो नालो तो गणे अब्बास तोखां पोइ मां ग़रीब थी वियो आहियां थी वियो आ शहीद हुसैन सरनेज़े ते बुलंद थियो आ हेॾो ऐलान थियो आ जल्दी कयो खेमा लुटियो ग़रीबनि जे लाशनि ते घोड़ा भॼायो सैदन के रोवण वारो अञा ऐलान थियण जी देर हुई मशरिक़ जा घोड़ा मग़रिब भॼी विया मग़रिब जा घोड़ा मशरिक़ भॼी विया हो करे कत्ल नमाज़ी ओ सजदे में वो केॾो कातिल ज़ुल्म कमायो हो ज़ैनब जो सर उरियान करे वो खैमन के उम्मत जलायो 72 लाशूं पामाल कयो वो ज़ालिम ऐलान करायो हो पामालीअ जो ॾई हुकुम उम्मत वो साइननि जो जिगर हिलायो ओ मज़लूम करबला जो थियो माल बेगुनाह बन करबला में मार
करबला में सैयद शहीद थी वया, मेहमान भी खुशी वया, बुरका भी सब लही वया, रसियन में हथर जी वया, ओ बेवारसन जिया थिया, है बीबिन जो हाल बेगुनाह बन कर करबला में मारियो तारा जलाल बेगुनाह। उम्मत के लोग हर गया, बर्बाद शाह जो घर गया, अरमानिया जो हराई हो, जामिन न कोई बशर पया, ज़ैनब दुखिया जो शाम में, सब दुखी जो शाम में है दीव्यो विशाल बेगुनाह बन करबला में मारियो तारा जलाल बेगुनाह। करबला में मारियो तारा जलाल बेगुनाह। करबला में मारियो तारा जलाल बेगुनाह।